मम्मा पापा वापस कॾहिं ईंदा? अनु बेटा अॼु सैटरडे आहे, मंडे ॾींहुं पप्पा वापसि अची वेंदा। सुभाणे संडे ॾींहुं छो न? बिज़नेस ट्रिप ते विया आहिनि त 2 ॾींहं त लॻंदा न। पर मम्मी पापा खे संडे ते त घर में हुजणु घुर्जे न। सही आहे, पर छा कजे, पप्पा जेका महिनत करे रहिया आहिनि असां लाइ, हिन घर लाइ त करे रहिया आहिनि न बेटा। और मम्मी मूंखे पापा जी ॾाढी यादि थी अचे। मां सुबुह जो स्कूल वेंदी आहियां, पापा निंड में हूंदा आहिनि, मां राति जो सुम्ही पवंदी आहियां, पर देर सां पापा घर ईंदा आहिनि। मां त पापा सां सिर्फ संडे ते ई मिली सघंदी आहियां न। मेरा बच्चा यू आर राइट बेटा। हाणे पाण ॿई मिली करे पप्पा खे सम्झाईंदासीं त घटि में घटि संडे ॾींहुं घर में रहनि। लव यू मम्मा। लव यू बेटा। मम्मी पापा हिकु महीने में घणो कमाईंदा आहिनि? हिकु महीने में मतलब? मुंहिंजो मतलब आहे पापा चवंदा आहिनि न टाइम इज मनी, त पापा हिकु कलाक में घणो कमाईंदा आहिनि? कलाक जा आई डोंट नो बेटा, मे बी कलाक जा 1000 रुपीस। 1000 रुपीस? ओके ओके प्रिंसेस, हाणे तूं पंहिंजो होमवर्क कर, तेसीं मां किचन जो कमु करे वठां। Yes sir. Yes sir. Sir, I'll be on time sir. Sure sir. Yes sir. Okay sir. Okay. पापा हाँ? अॼु मूंखे स्कूल में छुट्टी आहे, तो तव्हां ऑफिस थोड़ो लेट वञो न। न बेटा, अॼु तो पाण जल्दी वञणो आहे। तो शाम जो जल्दी अची वञजो। विल प्ले टुगेदर पापा। न बेटा, रात जो त देर थी वेंदी, पाण संडे जो एंजॉय कंदासीं। तव्हां त संडे ते बि घर में न हूंदा आहियो। बेटा, तुंहिंजी हायर स्टडीज लाइ, बेटर फ्यूचर लाइ, नई कार लाइ, बंगले लाइ पैसा त कमाइणा पवंदा न। मूंखे न कार खपे न बंगलो, मूंखे तव्हां सां मस्ती करणी आहे पापा। वो सब ठीक आहे बेटा, पर हाणे देर थी रही आहे। पापा प्लीज थोड़ी देर रुको ना, मूंखे तव्हां सां एंजॉय करणो आहे पापा। नॉट नाउ बेटा, टाइम टाइम टाइम। पापा तव्हां छो एॾी तकड़ में आहियो? I have to reach to a business meeting बेटा, टाइम टाइम टाइम। पापा प्लीज थोड़ी देर रुको ना, मूंखे तव्हांखे भागी पाइणी आहे। आई वांट टू हग यू पापा। I am getting late बेटा, टाइम टाइम टाइम। पापा प्लीज थोड़ी देर रुको ना, मूंखे तव्हांखे पपी ॾियणी आहे। संडे जो बेटा, टाइम टाइम टाइम। पापा मां तव्हांखे वञण न ॾींदसि। हे वठो 500 रुपीस। प्लीज मूंखे पंहिंजो अधु कलाक ॾियो पापा। मतलब? मम्मी ॿुधायो त तव्हां हिकु कलाक में 1000 रुपीस कमाईंदा आहियो, त मां पंहिंजे सेविंग्स मां तव्हांखे 500 रुपीस ॾियां थी पापा। प्लीज गिव मी योर हाफ एन आवर पापा, प्लीज।